नाज़रीन, नौशेरो फेरोज़ मां ख़बर आहे अमां ताईं पहुचायूं पिया। ज़ाहिद हुसैन खोखर जी रिपोर्ट मुताबिक़ दरिया खान मरी पुलिस जी नाजाइज़िन ख़िलाफ़ ॻोठणनि जो पाक किताब खणी मासूम बचड़नि ऐं औरतुनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कमरदीन चांडियो वेझो दरिया खान मरी थाणे जी हद वेसर मोरी भरिसां ॻोठ अली असगर खोसो, अली हसन खोसो, अब्दुल रज़ाक खोसो, मुस्मात हसीना, मुस्मात जन्नत खोसो मासूम ॿारनि सां गॾु पाक किताब खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजे पाड़े में वेठल सैयद मुराद अली शाह जी नौजवान न्याणी ईद उल फितर जी 3 ॾींहं खां गुम थी वई आहे, जंहिंजे अगवा जो केस दरिया खान मरी थाणे ते असांजे 5 ॼणनि मथां दाख़िल कयो वियो आहे। हुननि चयो त असां सैयदनि ॾे क़ुर पाक ऐं न्याणियूं मेड़ वठी विया आहियूं। असांखे छोकिरी जे अगवा बाबति का बि ॼाण न आहे। असां 5 ॼणनि मथां बेगुनाह दरिया खान मरी थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त मुबैना अगवा कंदड़नि जा कुझु सहूलियतकार पुलिस वटि गिरफ़्तार आहिनि। असां सॼी उमिरि सैयदनि जे पाड़े में गुज़ारी आहे। असां उन्हनि लाइ कंहिं बि ग़लति अमल सोचे बि नथा सघूं। असांखे पुलिस तंग करे रही आहे। असां ग़रीब मिसकिन मज़दूरी नथा करे सघूं। अली असगर खोसो संदसि घर भातियुनि पाक किताब खणी दरगाह सैयद सलेमान शाह लकियारी जे गादी नशीन सैयद नूर मोहम्मद शाह अल मारूफ़ नूरानी दरगाह इमाम शाह जे गादी नशीन सैयद नूर मोहम्मद शाह ऐं दरगाह जंहिंजा सिंह इरीगेशन एम्प्लॉइज़ यूनियन जे सदर मोहम्मद ईसा संग्रासी ऐं एसएसपी नौशेरो फेरोज़ मीर रोहिल खान खोसो, डीएसपी नौशेरो फेरोज़ एसएचओ दरिया खान मरी खे अपील कई आहे त असां बेगुनाह आहियूं। किथे बि केर बि फ़ैसिलो करे असां ॾियण लाइ तयारु आहियूं। असां बेगुनाह आहियूं। असां सां इंसाफ़ कयो वञे, पुलिस जे ज़ुल्मनि खां बचायो वञे।